अल्लाह वन फरमाया अल्लाह अला कुल्ली शैइन कदीर, बेशक अल्लाह हर चाहत जे मथा कादिर आहे। अल्लाह जो चाहे तो करे दिखाएंगे। बानो हमेशा इहा दुआ करतो रहे तो मुंहिंजा मौला तो अल्लाह जी मुंहिंजे बारे में उहा चाहत हुजे जेका मुंहिंजे लाइ बहितर आहे। दुखनि में सुखनि में हर हाल में पंहिंजे अल्लाह खे सॾींदा रहो, अल्लाह खे पुकारींदा रहो। दुआ घुरण अल्लाह जे वलियनि जी निशानी आहे। जंहिंखे दुआ घुरण जी आदत नसीब थी वञे, आदत ॻाल्हि आहे आदत जी। दुआ त माण्हू हर को घुरे थो, जेॾी महिल मुसीबत पे ओॾी महिल दुआ करो, आदत पइजी वञे हर वक़्तु दुआ घुरंदो रहे। सुबुह जो, शाम जो, मंझंदि जो, राति जो असां दुआ घुरंदासीं, हीअं हथ खणंदासीं ॼण बाग आहे। अल्लाह रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन। हिकिड़ी दुआ यादि आहे, या अल्लाह दुख लाइ जगह लाइ बस लाइ दुआ नथो घुरे जो को बार आहे हथ में, हथ नथो खणी सघे, न अल्लाह खां घुरंदा रहो, घुरंदा रहो, घुरंदा रहो। ईअं दुआ में मशगूल थी वञो, मुनहमिक थी वञो। ओसे पासे में छा थो थिए, छा थो वहे वापरे, पासे वारो छा थो करे, अदो छा थो करे, भाउ छा थो करे, संहिंजो दोस्त छा थो करे, उन्हनि खां बेनियाज़ थी वञो। ॾिसे थो नथो ॾिसे, असांखे माण्हुनि खे न आहे ॾेखारणो। दुआ बांधे ऐं अल्लाह जे विच में मिलाइण जो ज़रियो आहे। सम्झो था, बांधनि ऐं इंसाननि ऐं अल्लाह जे विच में जेको तअल्लुक़ क़ाइम करण वारी शइ आहे न, उहा दुआ। हाणे ये मोबाइल आहे, ख़बर ये मोबाइल असांजे हथ में आहे। माण्हू किथे बि हुजे, असां हिते वेठा आहियूं पिया, असांजो दोस्त असांजो भाउ मदीने शरीफ़ में वेठो आहे, हाणे जो हुन सां ॻाल्हाईंदासीं, साजन साईं मदीने शरीफ़ में वेठो आहे, हुन सां ॻाल्हायूं त हे मोबाइल असां ॿिन्ही खे मिलाइण साईं जा कनेक्ट करण जो ज़रियो ई मोबाइल। हाणे हिन जे ज़रिए सां असां पंहिंजो रब्त क़ाइमु कंदासीं। सम्झो था, अल्लाह खे रब्त जी ज़रूरत न आहे। अल्लाह त बिना राब्ते जे अल्लाह हर बाने खे ॾिसे बसे थो पियो। पर बानो मुंहिंजो ख़्वाहिश अल्लाह जे साम्हूं कीअं पेश करे? मुंहिंजा मौला असांजूं ख़्वाहिशूं पूरियूं कर, मतिलब पूरा कर। उनजे लाइ अल्लाह ताला इहो वाहिद ज़रियो दुआ जो। जेको माण्हू जेतिरियूं घणियूं दुआऊं घुरंदो आहे, उनजे मथां अल्लाह ताला ओॾी वॾी महिरबानी फरमाईंदो। ये दुआ है न, असां रुॻी सम्झूं था त बुक खणी ज़बान मां कुझु लफ़्ज़ चवण आहे, हालांकि हक़ीक़त में इहा हिकिड़ी दुआ जेका आहे वॾी पावरफुल शइ आहे, वॾी क़ुवत वारी शइ आहे, हिन में वॾी ताक़त आहे। दुआ अहिड़ी आहे जेका पढ़ण खे कोज़ा करे सघे थी। दुआ अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजे लाइ ख़ाली आसमान मां मींहुं वसाए सघे थी। दुआ अहिड़ी शइ आहे जेका लोह महफूज़ में जेका तक़दीर लिखियल आहे न, अल्लाह दुआ जे सदके उहा तक़दीर बदलाए छॾींदो। उनजे लाइ घणियूं दुआऊं घुरो, घणियूं दुआऊं घुरो। हे रमज़ान शरीफ़ जूं घड़ियूं त दुआउनि जी क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि। कीअं क़बूल थिए? हे रमज़ान जो महीनो, रमज़ान बाक़ी जे 6-7 ॾियारा बचो, इन्हनि 7 ॾियारनि में जेतिरो थी सघे घणियूं दुआऊं घुरो। हे महीनो त आहे दुआउनि जो महीनो, ऐं आख़िरी अशरो त मग़फ़िरत जो, छुटकारे जो, जहन्नम जी बाहि खां निजात जो ज़रियो आहे। महबूब करीम फरमायो त रमज़ान जे महीने में 2 कम कयो जंहिंखां बग़ैर तव्हांजो चाहो ई कोन्हे। हिकिड़ो जहन्नम जी बाहि खां निजात घुरो, ॿियो अल्लाह खां जन्नत जी तलब कंदा रहो। इन जी दुआ, इहा दुआ घणी घुरो। छो त दुनिया जूं नेमतूं मिलंदियूं, हलियूं वेंदियूं, हिकिड़ी ईंदी ॿी हली वेंदी। जेको अल्लाह लिखियो आहे सो मिलणो आहे, हर गुरू हुनजे पोयां मगज़मारी करण जी ज़रूरत न आहे। अल्लाह खां घुरो त मुंहिंजा मौला दुनिया में नवाज़ियो अथई, मस्जिद नसीब कई अथई, दारूं नसीब कयूं अथई, रोज़ा नसीब कया अथई। मुंहिंजा मौला क़यामत जे ॾियारे मदीने वारे जी शिफ़ाअत जो हक़दार बणाइजां। असांजी हथनि सां कोसर नसीब कजां, नबी जे लिवाए हम्द जे हेठां बीहण जी सआदत अता कजां। ओ जेको महशर जो 50,000 सालनि जो ॾिहाड़ो हूंदो, उन ॾिहाड़े अर्श मौला जो सायो नसीब कजां। असां सभिनी खे जन्नत में, बल्कि जन्नतुल फिरदौस में दाख़िल कजां। अल्लाह इहा दुआ करो। घणे खां घणियूं दुआऊं जहन्नम खां छुटकारो ऐं जन्नत जी ख्वाहिश सुवाल कंदा। इहा दुआ अल्लाह खां
सेखारियो आहे ऐं बुज़ुर्गनि जी तालीमात में असांखे ख़बर पवे थी जे चाहियो था त मुसीबतुनि में तव्हांजूं दुआऊं क़बूल पवनि मुसीबत आहे दुख आहे तकलीफ़ आहे उन वक़्तु तव्हांजूं दुआऊं क़बूल पवनि त सुख जे वक़्त में घणियूं दुआऊं घुरंदा कयो जेॾीमहिल ख़ुशहाली हुजे को ॾुख न आहे को ग़म न आहे को दर्द न आहे का तकलीफ़ न आहे को आंज न आहे ज़िंदगी मामूल मुताबिक़ हले थी पई उन वक़्तु घणियूं दुआऊं घुरो उन वक़्तु पंहिंजी आदत दुआउनि जी बणायो जॾहिं मुसीबतुनि जो वक़्तु ईंदो अल्लाह ताला अण घुरियो अल्लाह तव्हांजूं मुसीबतूं लाहे छॾींदो ऐं जंहिंखे दुआ जी साईं मुंहिंजा तौफ़ीक़ नथी मिले उहो पंहिंजी क़िस्मत ते रोए मूंखे दुआ जी तौफ़ीक़ छो नथी मिले मुंहिंजी अहिड़ी का क़िस्मत खोटी थी वई आहे मूंखे दुआ जी साईं मुंहिंजा तौफ़ीक़ नथी मिले साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जॾहिं अल्लाह के बाने ते नाराज़ थींदो आहे त उन खां मुनाजात जी लज़्ज़त खसे वठंदो मुनाजात माना जेको बानो अल्लाह खां दुआ थो घुरे वेही अर्ज़ कंदो आहे मां बानो आहियां तूं अल्लाह आहीं तूं इलाह आहीं ओ मुंहिंजा मालिक तूं महिरबान आहीं मुंहिंजा सॼड़ा सुण अर्ज़ आज़ी ॿुधा मुंहिंजा करीम रब महिरबानी फरमा अल्लाह सां जेको इहो आज़ी न्याज़ी कंदो आहे बानो पंहिंजा दिलि जा हावा अहवाल बयान कंदो आहे इनखे मुनाजात सॾिबो आहे अल्लाह सां सॾणु सॾिबो आहे अल्लाह सां रब्त क़ाइमु करणु सॾिबो आहे जॾहिं अल्लाह के बाने ते नाराज़ थींदो आहे इन मुनाजात जी लज़्ज़त उन खां खसे वठंदो दुआ घुरंदो घणी दुआऊं घुरंदो हथ करे वेठो हूंदो साईं मुंहिंजा ऐं सॾींदो बि सही ज़बान ॻाल्हाईंदो बि सही पर मज़ो न ईंदो दुआ घणनि माण्हुनि जो इहो हाल आहे घणनि माण्हुनि में इहा कैफ़ियत थी वई आहे दुआ में मज़ो नथो अचे बसि पोइ दुआ में मज़ो न मिलंदो त माण्हू जल्दी दुआ ख़तमु करे हलियो वेंदो उन जहिड़ा बुज़ुर्गनि फरमायो आहे त मुनाजात जी लज़्ज़त उनखे हासिल थींदी आहे दुआ जो मज़ो उनखे मिलंदो आहे जेको घणियूं दुआऊं घुरंदो आहे जॾहिं बि दुआ घुरो त ईअं दुआ घुरो त मां सॼण थो मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे साम्हूं आहे ॾिसे पियो ॿुधे पियो सुणे पियो ऐं मुंहिंजे अल्लाह वटि ताक़त आहे क़ुवत आहे जेको मूं चयो उहो अल्लाह पूरो करे थो ताक़त आहे पूरो करे उहो क़ुवत वारो अल्लाह उहो ताक़त वारो अल्लाह इन इरादे इन नियत ऐं इन यकीन ऐं इन साईं मुंहिंजा ईमान सां दुआ घुरो जा दुआ घुरंदो अल्लाह क़बूल फरमाए सॼी ॻाल्हि दारोमदार यकीन जे मथां आहे जेतिरो पुख़्तो यकीन रखे अल्लाह खे सॾींदो ओतिरो जल्दी तव्हांजो दुआऊं अल्लाह क़बूल फरमाईंदो छो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ने फरमाया यानी हदीस कुदसी आहे हबीब फरमाया रब तो फरमाया अना इंद ज़न्न अब्दी बी मां अल्लाह पंहिंजे पाननि जे गुमाननि वटां हूंदो आहियां माना जहिड़ो माण्हू मुंहिंजे बारे में सोच रखंदो मां अल्लाह हुनखे उहा शइ अता फरमाईंदो दुआ घुरे ऐं गुमान इहो रखे यार अल्लाह क़बूल कंदो अलाए कोन कंदो ॿुधई अलाए कोन ॿुधई इन जी दुआ क़बूल कंदो इनखे अल्लाह ताला इन दुआ खे शर्फ़ क़बूलियत न ॾींदो हिकिड़े दुआ घुरी ऐं यकीन थी त यार दुआ घुरी न अल्लाह ज़रूरु क़बूल फरमाईंदो अल्लाह क़बूल करण वारो मां बानो घुरण वारो अल्लाह मूं बाने जी ख़्वाहिश पूरी कोन कंदो ज़रूरु अल्लाह ॿुधो सॾ सुणे क़बूल कंदो यकीन रखियई उन जी दुआ ज़रूरु अल्लाह क़बूल उनजे लाइ तव्हां घणियूं दुआऊं करो जेको वक़्तु मिले वारकाई जो वक़्तु मिले भला ॿी इबादत नथा करे सघो नफ़िल साईं मुंहिंजा तहज्जुद इबादतूं रोज़ो त फ़र्ज़ आहे उहो त रखिणो आहे भला ॿियनि इबादतुनि जेतिरो वक़्तु नथो मिले नफ़िल इबादतुनि जो नवाफ़िल पढ़ण जो तिलावत जो वक़्तु नथो मिले या तव्हांखे साईं मुंहिंजा तौफ़ीक़ नथी मिले वारकाई आहे त दुआ त घुरी सघो था समझो था दुआ खे घुरो भला हथ नथा खणो त ईअं दिलि में मुतवजे थी अल्लाह ॾे मुतवजे थी ईअं ई ज़बान सां वेही दुआ घुरो न उहा दुआ अल्लाह क़बूल हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो शराब पीअंदो हीअं शराब जी बोतल हीअं इंचीअ में विझो बगल में अचे हीअं साम्हूं कलीम आयो त हेॾा हज़रत सेन मूसा कलीमुल्लाह आहे हुनजो ॾिठो त मूसा कलीमुल्लाह साम्हूं थो अचे जलाली पैगंबर आहे मुंहिंजे हथ में शराब पियो आहे जे शराब जी बोतल मुंहिंजे हथ में ॾिसंदो त नाराज़ थींदो मूसा कलीमुल्लाह मूंखे सज़ा ॾींदो मूसा विढ़ंदो दिलि में अल्लाह खे हे मुंहिंजा मौला
अरे मूसा जे कहर बचाए ए मुंहिंजा मौला अरे मूसा जे गज़ब खां मूंखे बचाए जे वरी मां शराब जे वेझो कोन वेंदुसि बस दिल में इहो सक पे दिल में इहो पुकार कई सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह वेझो पहुतुसि सैयदना मूसा कलीमुल्लाह फरमायसि इहो छा खयों अथई चई त साईं इहो खीर खयों अथई छा खयों खीर खयों अथई खोल ये जो बोतल खोले सुभान अल्लाह शराब मजा अंदर खीर पियो निकले मूसा कलीमुल्लाह चयो भागा खीर जड़ी पाकीज़ा शे वरी ने शराब जी बोतल में खयों तो अची पियो शराब जे थाम में वरी खीर जी बोतल पियो हाणे कहिड़ो जवाब दे अल्लाह ताला जे तरफां इल्हाम थियो मूसा मुझे बाने की घटवत न गाल इन मूसा सच्ची दिल से तौबा ताइब थियो मूंखे सॼो अथई मु अल्लाह इनके बख्शे छॾियो आहे त तोखे हक़ न आहे मुंहिंजे बाने खे देर इहा जे दिल जो यकीन हुजे न देर इहा थी न हथ कयई न सजदो ॾिनई न क़याम कयई न साईं मुंहिंजा नफ़िल पढ़ियई बस इहा दुआ घुरियई उते दिल में अल्लाह ताला कबूल फरमाए पर बेहतर तरीक़ो इहो आहे दुआउनि जी क़बूलियत जे लाइ जॾहिं का हाजत पवे का मुसीबत अचे को कमकार पवे बेहतर तरीक़ो इहो आहे जो सुहिणे नमूने सां वुज़ू कयो साफ़ सुथरा कपिड़ा पायो पाक साफ़ जिस्म पाक हुजे सुहिणे नमूने सां वुज़ू कयो ॿ रकातूं सलातुल हाजत पढ़ो देर के नमाज़ ॿ रकातूं नफ़िल नमाज़ वास्ते हाजत नमाज़ नफ़िल सलातुल हाजत जी नियत सां ॿ रकातूं नफ़िल पढ़ो इन जो तरीक़ो इहो आहे जो पहिरीं रकात में कुल या अय्युहल काफ़िरून ॿी रकात में कुल अल्लाह इन खे सभु सलातुल हाजत नबी सुणे पाण सेखारी आहे इन में तव्हां ॿ रकातूं सलातुल हाजत पढ़ी पोइ दुआ करो अवल अल्लाह जी तारीफ़ कयो सना कयो आखाण कयो पोइ वरी मदीने वारे साईं जो वसीलो मिलो मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां तोखे मां बानो हे अर्ज़ कयां थो ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजे वास्ते मुंहिंजे लाइ इहा हाजत पूरी फरमा इहो तरीक़ो असांजे असलाफ जो असांजे बुज़ुर्गनि जो आहे सलातुल हाजत पढ़ी जा दुआ घुरंदो अल्लाह अल्लाह ताला असांजी दुआउनि खे शर्फ़ क़बूलियत अता फ़रमाए अल्लाह असां सभिनी खे दुआउनि जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह ताला असांखे मुस्तजाब दावात बणाए अल्लाह असांजूं दुआऊं बार बार